अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरनि जी दुनिया। 2 अगस्त जुमे जो ॾींहुं प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। अमरीकी सदर कश्मीर मामले ते हिकु भेरो ॿीहर टियाकड़ी जी आछ कंदे चयो आहे त भारत खे कश्मीर मामिलो हल करण लाइ ॻाल्हियूं करणु खपनि। जॾहिं त टियाकड़ी वारी आछ खे रद्द कंदे भारत चयो आहे त कश्मीर मसइले ते रुॻो पाकिस्तान सां ई ॻाल्हियूं थी सघनि थियूं। सुप्रीम कोर्ट हेरासमेंट जी अपील उकलाए छॾी। अपील उकलाईंदे सुप्रीम कोर्ट चयो त नेब खे क़ानूनी हदनि में रही कमु करणु घुरिजे। लोक विरसा करप्शन रेफरेंस में पीपी सेनेटर रुबीना ख़ालिद ऐं ॿियनि ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां गवर्नर इमरान इस्माइल ऐं अली गोहर जी हिके ॾींहं में धार मुलाक़ात सिंध जी मजमूई सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं। सिजाद अब्बासी सुल्तानी शाहिद बणिजी वियो। साईं सैयद क़ाइम अली शाह सिंध हाई कोर्ट पहुची दरख़्वास्त दाख़िल कराई त हिफ़ाज़ती ज़मानत ॾियो न त नेब वारा पकड़ींदा। मेहड़ पुलिस 16 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान जो पतो लॻाइण में नाकाम। वारसनि खे अगवा जो शक बाज़ियाब कराइण जो मुतालबो। मीरपुर ख़ासि बोर्ड इंटर जा नतीजा पधरा करे छॾिया। 6138 शागिर्द फेल। कोट ॾिजी भरिसां फसल जी भेल तां बासर ज़मींदार नीगर खे मुबियाना तशदुद जो निशानो बणाए अधु मुंहुं करे छॾियो। मेहड़ भरिसां हफ़्तो अॻु अगवा ॼाणायल नारी शादी करे छॾी। जज अरशद मलक जे वीडियो स्कैंडल में गिरफ़्तार मियां तारिक जो पुटु गुम थियण जो इंकशाफ़। FIA खे नोटिस जारी। पीपल्स अस्पताल में CT स्कैन ऐं MRI मशीनूं ख़राब। हज़ारे मरीज़ मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण लॻा। ऐं हाणे प्रोग्राम में पेश कयूं था तफ़सीली ख़बरूं। DG ISPR मेजर जनरल आसिफ गफ़ूर हासिल बिज़न जो बयान खे बेबुनियाद करार ॾींदे चयो आहे त सियासी फ़ाइदे लाइ जमहूरी अमल खे बदनाम करण वारी रिवायत जमहूरियत जी ख़िदमत नाहे। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं सेनेट चेयरमैन सादिक संजराणी ख़िलाफ़ अपोज़िशन जी बेतमादी रिथ नाकाम थी वई हुई, जंहिं ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अपोज़िशन जे उमेदवार हासिल बिज़न जो खां सुवाल कयो वियो हो त उहे कहिड़ा माण्हू हुआ जिन तव्हांजे ख़िलाफ़ वोट जो इस्तेमालु कयो। जंहिं ते हासिल बिज़न जो जवाबु ॾींदे चयो त उहे जनरल फैज़ जा माण्हू हुआ। DG ISPR अहिड़े बयान खे बेबुनियाद करार ॾिनो आहे। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक हासिल बिज़न जो जे बयान ते रद्द अमल जो इज़हार कंदे चयो आहे त क़ौमी इदारे जे सरबराह जे हवाले सां बेबुनियाद तबसरा करण खां बहितर आहे त हूअ पंहिंजी शिकस्त तस्लीम करे। बचाव वारी वज़ारत जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में वधीक चयो वियो आहे त अहिड़ा बेबुनियाद तबसरा करण खां बहितर आहे त हासिल बिज़न जो पंहिंजी शिकस्त तस्लीम करे। सुप्रीम कोर्ट नेब खे क़ानून जे दायरे में कमु करण जो हुकुम ॾींदे हिरासा करण ख़िलाफ़ दाख़िल अपील उकलाए छॾी। सुप्रीम कोर्ट कराची में रजिस्ट्री में नेब जी हिरासमेंट ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वई हुई। ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त नेब सां सहकार कंदासीं, पर को बि कालप नोटिस न मिलियो आहे। नेब वारा फ़ोन करे हिरासा करे रहिया आहिनि। जंहिं ते जस्टिस मशीर आलिम रिमार्क्स ॾींदे चयो त नेब वारा उहो चवंदा हूंदा त ऑफ़िस पहुचो ऐं बयान रिकॉर्ड करायो। जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त पर हिन केस में पहिरीं बि प्ले बार्गिन थी चुकी आहे, को तलबी नोटिस न आहे ऐं ऑफ़िस बि सील कई वई आहे। जंहिं ते जस्टिस मशीर आलिम रिमार्क्स ॾींदे चयो त मतिलबु तव्हां चाहियो था त नेब वारा ॾंड खणी अचनि ऐं तव्हांजे असील खे खंभे वञनि। अदालत नेब खे क़ानून जे दायरे में रही कमु करण जो हुकुम ॾींदे दरख़्वास्त उकलाए छॾी।
इस्लामाबाद जी एहतसाब अदालत लोक विरसा फंड्स करप्शन रेफरेंस में रुबीना ख़ालिद समेत ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। एहतसाब अदालत जी जज मोहम्मद बशीर लोक विरसा करप्शन स्कैंडल में PP सेनेटर रुबीना ख़ालिद ख़िलाफ़ रेफरेंस ते ॿुधणी कई। अदालत रुबीना ख़ालिद ताबंदा ज़फ़र ऐं मोहम्मद शफ़ीअ ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो, जॾहिं त जवाबदारनि अदालत आॾो ॾोह जो बासण खां इनकार करे छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे पेश करण जो हुकम ॾेई छॾियो। नेब इख़्तियारनि जो चवणु आहे त जवाबदारनि ते लोक विरसा जे फंड्स में घोबियूं हणी क़ौमी नाणे खे 3 करोड़ रुपया नुक़सानु पहुचाइण जो इल्ज़ाम आहे। वज़ीर अज़म इमरान ख़ान सां अली गौहर महर ऐं इमरान इस्माइल हिक ॾींहं में धार मुलाक़ातूं कयूं। वज़ीर हाउस इस्लामाबाद में वज़ीर अज़म इमरान ख़ान जी GDA अॻुवाण अली गौहर महर मुलाक़ात कई। वज़ीर आज़म हाउस जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि मुलाक़ात में सिंध जी मजमूई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वज़ीर अज़म इमरान ख़ान सां सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल बि धार मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सिंध जी सियासी सूरतहाल ऐं मुख़्तलिफ़ मसइलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। सिंध हाई कोर्ट बहरिया आइकोन जी ज़मीन गैर क़ानूनी अलाट करण वारे मामले में क़ाइम अली शाह जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह बहरिया आइकोन जी ज़मीन गैर क़ानूनी अलाट करण वारे केस में ज़मानत लाइ दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में दाख़िल कराई, जंहिं में हुन मौक़िफ़ इख़्तियार कयो त गुज़िरियल ॾींहं खेसि TV चैनल ज़रिए पतो पियो आहे त सिजाद अब्बासी सुल्तानी शाहिद बणिजी वियो आहे। चयो पियो वञे त सिजाद अब्बासी संदसि ऐं ॿियनि ख़िलाफ़ सुल्तानी शाहिद बणियो आहे। दरख़्वास्त में 21 ॾींहंनि जी हिफ़ाज़ती ज़मानत ॾियण जी इस्तदा कंदे क़ाइम अली शाह चयो त आउं लाॻापियल फोरम में वञण लाइ तयारु आहियां, पर ख़दशो आहे त नेब इख़्तियारियूं कराची मां निकिरंदे ई गिरफ़्तार करे छॾींदियूं। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी बाद क़ाइम अली शाह जी 5 लख एवज़ 10 ॾींहंनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। मेहड़ भरिसां गुम थियल नौजवान जो 16 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि पतो न पियो। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कंदे जल्द बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। ॻोठ बचल चांडियो जो रहवासी नौजवान इमामुद्दीन वल्द मीर मोहम्मद चांडियो 16 ॾींहं अॻु घरां निकितो त वरी वापसि मोटी न आयो। मीरपुर ख़ासि बोर्ड पारां इंटर प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग आर्ट्स ऐं कॉमर्स ग्रुप जा नतीजा पधिरा कया विया आहिनि। प्री मेडिकल में शागिर्दनि मैदान मारे वरितो। पहिरीं ऐं ॿीं पोज़ीशन ते शागिर्दनि जॾहिं त 3 पोज़ीशन शागिर्दियाणी हासिलु कई। प्री इंजीनियरिंग ग्रुप में ज़ेबिस्ट इंटर मेडिकल मेडिट कॉलेज मीरपुर ख़ासि जे शागिर्द अली ज़ेब 990 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन माणी, जॾहिं त शाह अब्दुल लतीफ़ कॉलेज मीरपुर ख़ासि जे शागिर्द दाइम मोहम्मद शेख 958 मार्कूं खणी ॿी पोज़ीशन हासिलु कई। साॻे कॉलेज जे शागिर्द मोहसिन अहमद ख़ान 957 मार्कूं खणी 3 पोज़ीशन माणी। मेडिकल ग्रुप में शाह अब्दुल लतीफ़ बॉयज़ कॉलेज मीरपुर ख़ासि जे शागिर्द जाज़ेब अहमद 959 मार्कूं खणी पहिरीं पोज़ीशन। दी सिटी ग्रामर हाई सेकेंडरी स्कूल शहदादपुर ज़िले सागड़ जे आतिफ़ुर रहमान 956 मार्कूं खणी ॿी, जॾहिं त गर्ल्स डिग्री कॉलेज मिठी जी शागिर्दियाणी पारस 955 मार्कूं खणी 3 पोज़ीशन हासिलु कई। कोटड़ी जी भरिसां बकरियुनि जे फसल भेलण तां ज़मीनदार ॾमरजी पियो ऐं नीगर धनार खे मुबियना वहशाणे तशदुद जो निशानो बणाए अधु मुंहुं करे छॾियो। तशदुद जो शिकार नीगर जे वारसनि चयो त केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस बासर जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। ॻोठ अकील शाह में बकरियुनि फसल भेलियो त ज़मीनदार कावड़ में अची 15 वरनि जे धनार राहील वल्द सरदार अहमद खे मुबियना वहशाणे तशदुद जो निशानो बणाए अधु मुंहुं करे छॾियो। नीगर खे ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद खाना बदोश राइटर्स कैफ़े खे बंदि करण ख़िलाफ़ दाख़िल पटिशन जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में खाना बदोश राइटर्स कैफ़े खे बंदि करण ऐं खाना बदोश जे मेंबरनि खे हिरासां करण ख़िलाफ़ नामियारे अदीब ताज जोयो समेत ॿियनि अदीबनि ऐं दानिश्वरनि मेंबरनि तरफ़ां वकील मीर अहमद मार्फत पटिशन दाख़िल कराई वई हुई, जंहिंजी काल्ह सुनवाई थी गुज़री।
सुनवाई बरुकनी बेंच जे जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अदनान इक़बाल चौधरी कई। सुनवाई दौरान जस्टिस सलाउद्दीन पंवर एडवोकेट जनरल सिंध खां पुछो त सेक्रेटरी सकाफ़त अदालत में पेश थियो आहे, जिते एडवोकेट जनरल चयो त सेक्रेटरी खे अदालत न सॾायो हो। अदालत पुछो त कमिश्नर हैदराबाद आयो आहे, जिते एडवोकेट जनरल चयो त कमिश्नर लाइब्रेरियुनि जी रिपोर्ट पेश कई आहे, जिते जस्टिस सलाउद्दीन पंवर हैरत जो इज़हार कयो त हैदराबाद में फ़क़्ति हिकु अलामा दाऊद पोठा लाइब्रेरी आहे, जिते वकील ॿुधायो त लाइब्रेरी में का बि सहूलियत न आहे। गुंजाइश खां वधीक शागिर्द आहिनि। माजिद भुरगड़ी जे नाले सां ठाहियल बिल्डिंग छोकिरियुनि लाइ ॾिनी वई आहे। माजिद भुरगड़ी पहिरियों शख़्स आहे जंहिं सिंधी ॿोली खे कंप्यूटर ते आंदो, जिते सलाउद्दीन पंवर चयो त अहिड़ो कमु पहिरीं माजिद भुरगड़ी न कयो आहे, कंहिं ॿिए शख़्स कयो आहे। जस्टिस पुछो त सिंध यूनिवर्सिटी में लाइब्रेरी आहे जिते CSS जे शागिर्दनि लाइ का सहूलियत आहे। सुनवाई वक़्तु इरफाना मलाह अदालत खे ॿुधायो त सिंध यूनिवर्सिटी में सेंट्रल लाइब्रेरी आहे ऐं सिंधी आला जी शोबे में बि लाइब्रेरी आहे। ॿई लाइब्रेरियूं 3 बजे ॾींहं जो बंदि थी वेंदियूं आहिनि। जस्टिस सलाउद्दीन पंवर पुछो त खाना बदोश राइटर्स कैफ़े ते केरु ईंदा आहिनि, जिते पटिशनर जे वकील मीर अहमद मगरियो अदालत खे ॿुधायो त खाना बदोश ते पढ़ियल लिखियल दानिश्वर अदीब साफ़ी ऐं वकील वेंदा आहिनि, जिते आर्ट खे प्रमोशन कयो वेंदो आहे। पढ़ण लाइ किताब बि मौजूदु आहिनि, जिते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सेमिनार कराया वेंदा आहिनि। 300 प्रोग्राम कराया आहिनि। हुन ॿुधायो त खाना बदोश भरिसां दाऊद पोठा लाइब्रेरी आहे। खाना बदोश जे सरगर्मियुनि सां शागिर्दनि खे अदबी माहौल मिले थो। जस्टिस सलाउद्दीन पंवर डायरेक्टर सिंध म्यूज़ियम SM रज़ा खां पुछो त सकाफ़त खाते फ़नकारनि लाइ छा कयो आहे। खाना बदोश कैफ़े में अदीब अची वेहनि था। अव्हांखे ख़बर आहे त अदीब ऐं साञाहवंदनि जी मुआशिरे में इज़त हूंदी आहे। कल्चर खाते कॾहिं सोचियो आहे त अहिड़नि अदीबनि खे दानिश्वरनि खे इज़त कीअं ॾियूं, जॾहिं त सिहतमंद सरगर्मियुनि ते बंदिश छो था लॻायो। जस्टिस सलाउद्दीन पंवर पुछो त शेख हयास मेलो साल ते लॻाईंदा आहियो, जंहिं लाइ फंड्स केरु ॾींदा आहिनि। पटिशनर ॿुधायो त मेलो चंदो करे लॻायो वेंदो आहे, का बि सरकार जी मदद हासिल न आहे। वकील ॿुधायो त पंजाब हुकूमत पाक टी हाउस खे खोले ग्रांट ॾिनी आहे, जंहिं ते जस्टिस रिमार्क्स ॾिना त टी हाउस वारो रिपोर्ट वेबसाइट ते ॾेखारियो। सुनवाई बाद वकील लाहौर जे पाक टी हाउस जी रिपोर्ट कढी अदालत में जमा कराई। अदालत एडवोकेट जनरल खे ॿुधायो त असांखे खाना बदोश खे खोलण ऐं तौहीन अदालत जा नोटिस न मिलिया आहिनि, जॾहिं त खाना बदोश कैफ़े खे कमर्शियल करे हलायो पियो वञे, जंहिं लाइ रेवेन्यू न ॾिनो वियो आहे। मसवाड़ बि नथी ॾिनी वञे, जिते शादियुनि जा प्रोग्राम कराया वेंदा आहिनि, जॾहिं त खाना बदोश ते 70 लख जो रहतूं आहिनि। ॿारनि जी पार्क ते कब्ज़ो कयो वियो आहे, जेको ख़तमु करायो वञे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद खाना बदोश बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। झोल मां अगवा ॼाणल वापारी खे बेदर्दी सां क़त्ल करे संस लाश सिम नाले में उछलायो वियो। झोल जो वापारी तामल मेघवाड़ काल्ह मुबैना तौरु अगवा थी वियो हो, जंहिं जे अगवा जा इतला थाणे ते बि ॾिना विया हुआ, जॾहिं त शक जे बुनियाद ते पुलिस टैक्सी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो हो, जंहिं बयानु ॾींदे चयो हो त असां मगवी जा हथ पेर ॿधे सिम नाले में उछलायो हो, जंहिं ते पुलिस मक़ामी टोबनि जी मदद सां झोल भरिसां ॿुधायल सिम नाले ते ॻोल्हा कई, पर मगवी बाबति को बि पतो न पइजी सघियो हो। जॾहिं त वापारी जो अॼु सिम नाले मां लाश हथ कयो वियो। पुलिस जवाबदार अनवर ख़ासखेली ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करण बावजूदि महिमाननि जियां थाणे ते विहारे छॾियो। मेहड़ भरिसां हफ़्तो अॻु अगवा ॼाणल नारी ज़ुबैदा ॻोठ जे नौजवान सां शादी करे छॾी। हुन इम्तियाज़ अबड़ो सां शादी कई ऐं बयानु ॾींदे चयो त वालदेन पैसनि एवज़ पहिरियां मुंहिंजी शादी कराई हुई, जंहिं मां ख़ुशि न हुअसि, जॾहिं त नारी तहफ़ुज़ जो मुतालबो पिणु करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जज वीडियो स्कैंडल में गिरफ़्तार मियां तारिक जे पुट जे गुम थियण वारे मामले ते FIA खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जज अरशद मलक वीडियो स्कैंडल में गिरफ़्तार मियां तारिक जे पुट जे गुम थियण बाबति मियां तारिक जी धीअ तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। अदालत अहिड़ी दरख़्वास्त ते FIA खे नोटिस जारी कंदे हफ़्ते में रिपोर्ट तलब करे वरिती आहे।
मेहड़ में गर्मी जी सट नसंदे 55 वरियनि जो पीरसन फ़ौत थी वियो, जंहिंजी सुञाणप ॻोठ गुल मोहम्मद जतोई वासी ग़ुलाम क़ादर जतोई तौर थी। हिकु ॾींहुं अॻु कोटड़ी जी थाणे जी हद ॻोठ खानण बुरड़ो में फ़ौत थियल सकीना ज़ाल मोहम्मद हनीफ़ बुरड़ो खे मुबैना तौर ते ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ़ थियो आहे। अली गोहर बुरड़ो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त कम साॻे पंजाब वियल हुयसि। इतला मिलियो त दिलि जो दौरो पवण सबबि भेण सकीना फ़ौत थी वई आहे। ॻोठ पहुतसि त गुसल ॾियारण दौरान ॿुधायो वियो त संसद जिस्म ते तशदुद जा निशान आहिनि, जंहिं ते मूं पोस्टमार्टम करायो। भेण ते साहिरा तशदुद कंदा हुआ। शक आहे त हुननि ज़हर ॾेई खेसि क़त्ल कयो। जुडो वासी मुनवर अली केस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त जवाबदार शहज़ाद राजपूत मुंहिंजी धीअ ज़ैनब जी रस्ता रोक करे खेसि तंग करे थो। पुलिस केस दाख़िल करे जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। खिपरो भरिसां ॻोठ ते खाही ऐं उमरकोट पुलिस जी चढ़ाई ऐं औरतुनि ते मुबैना तशदुद ख़िलाफ़ ॻोठ नवाब अली समेजो जे रहवासियुनि वकील साईं बख़्श निज़ामाणी जी दरख़्वास्त ते अदालत तरफ़ां केस CIA इंचार्ज उमरकोट अल्ताफ़ शाह, DSP पिथोरो, SHO खोखरापार, SHO उमरकोट ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल करे छॾियो आहे। मीरपुर ख़ासि जी अदालत झेड़े दौरान ॻोठाणे खे क़त्ल ऐं ज़ख़्मी करण वारे केस में ॿिनि जवाबदारनि खे धार सज़ाऊं ॾेई छॾियूं। मीरपुर ख़ासि जी मॉडल कोर्ट केस जी ॿुधणी कंदे जवाबदार इमरान कलोई खे 25 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई, जॾहिं त ग़ैर क़ानूनी हथियार रखण जे ॾोह में 2 साल क़ैद ऐं 50,000 ॾंड ॿुधाई, जॾहिं त ॿिए जवाबदार जुमन कलोई खे गुल मोहम्मद खे ज़ख़्मी करण जे ॾोह में 2 साल क़ैद ऐं 50,000 ॾंड जी सज़ा ॿुधाई। उमरकोट वासी नौजवान साली सां शादी करे छॾी। कुनरी शहर जी रहवासण शर्मती पूनी कोल्हण सीशन जज उमरकोट खे दरख़्वास्त ॾिनी हुई त मुंहिंजो मुड़ुसु राय सिंह कोहली मूंखे हिरासां करे रहियो आहे। अहिड़ी ॾिनल दरख़्वास्त ते राय सिंह कोहली उर्फ़ शाहनवाज़ ऐं संस ज़ाल पालकी कोल्हण उर्फ़ शहनाज़ अदालत आॾो पेश थिया। पूनी कोल्हण हिरासां न करण जो लिखत में बयानु अदालत सगोरी खे ॾेई छॾियो। पूनी कोल्हण कोर्ट जे अहाते में ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी शादी राय सिंह सां 8 साल पहिरीं थी हुई, जंहिं में मूंखे हिकु न्याणी जो औलाद पिणु आहे। बदकिस्मती सां मुंहिंजी निढी भेण पालकी कोल्हण मूंसां गॾु रहंदे मुंहिंजे मुड़ुस सां दोस्ती कई। मूं मुड़ुस खे घणेई सम्झाइण जी कोशिशि कई पर कोन मुड़िया। नेठि 20 ॾींहं पहिरीं मुसलमान थी मुंहिंजे भेण सां शादी करे छॾियाई। मुंहिंजी भेण पालकी मुंहिंजो घर टोड़े छॾियो। ॿियनि खे कहिड़ी शिकायत ॾियां? हाणे वरी मूंखे तंग करे रहिया आहिनि, पर आउं मुंहिंजनि माइटनि में ख़ुशि आहियां। ऐं हाणे सेनेट जे चूंडनि बाबति हिकु ख़ूबसूरत लिखणी प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में शामिलु कयूं था, जेका लिखियलु आहे शाहनवाज़ भट्टी जी, जंहिंजो उनवान आहे सॼण तोखे ख़बर कहिड़ी। हादसाती तौर ते सिंधी मुसलमान जे ज़िद में जेको ज़िद अंग्रेज़नि ऐं मुलनि पैदा कयो हो, उन में अची GM सैयद शेख अब्दुल मजीद सिंधी खां सिंधी असेंबली मां पाकिस्तान लाइ बि करारदादूं पास करायूं। पहिरीं करारदाद 1938 में शेख अब्दुल मजीद सिंधी पेश कई ऐं पास कराए। ॿी करारदाद मौलवी फज़ुल हक़ शेर बंगाल लाहौर मां पास कराई, पर उन में पाकिस्तान जो नालो लिखियलु ई कोन हुयो। अॻिते हली हरू भरू उनखे करारदाद पाकिस्तान सॾियो वियो। 3 करारदाद 1943 में जनाब GM सैयद सिंधी असेंबली में पेश कई ऐं पास कराई। ईअं अंग्रेज़नि खे पाकिस्तान ठाहिण लाइ रस्तो साफ़ थी मिलियो ऐं पोइ अॻिते कमु शुरू थियो। पर पोइ 1946 जी इलेक्शन में जना साहिब 60,000 रिश्वत ॾेई साईं GM सैयद खे इलेक्शन में बोगस नमूने हारायो, जंहिंखे अॻिते हली कोर्ट फ़ैसिले में GM सैयद खे कामयाब करार ॾिनो। पर पाकिस्तान ठही चुको हो
1946 में ई साईं GM सैयद खे इहा ख़बर पइजी चुकी हुई त पाकिस्तान ठाहिणु अंग्रेज़नि जी चाल हुई, छो त सर ज़फ़र पंजाबीअ खे उन्हनि ॾींहनि में तुर्कीअ में घुराए अंग्रेज़ लॉर्ड्स ॿुधायो हो त पाकिस्तान तव्हां पंजाबियुनि खे असां पाकिस्तान इनाम में ॾियूं था। उनजो तफ़सील हीअं आहे त 1914 में अरबुस्तान में मुसलमाननि जे काबे ते अंग्रेज़नि फ़ौज कशी कई। उन में पंजाबी मुसलमान शामिल हुआ। जॾहिं त मरहटनि, सुखनि, सिखनि, सिंधियुनि, बलोचनि अंग्रेज़नि खे जवाबु ॾिनो त असां काबे ते गोलियूं कोन हलाईंदासीं। अहिड़ी तरह 1942 में आलमी जंग हलंदे वरी बि मुसलमान पंजाबी फ़ौज अंग्रेज़नि जे चवण ते काबे ते ॿियो दफ़ो गोलियूं हलायूं, पर नाकाम थी मोटिया। जेका पंजाबी फ़ौजनि जा लाश कराची में बहरी जहाज़नि वसीले आया, उन जी जनाज़े निमाज़ लाइ मौलवी मोहम्मद सादिक खॾे वारे सिंधी खे चयो वियो। उन पंजाबियुनि खे काफ़िर करार ॾेई जनाज़े निमाज़ पढ़ण खां इनकार करे छॾियो ऐं मौलवी साहिब खे अंग्रेज़नि 3 महीना सख़्त पोरे सां सज़ा ॾेई छॾी। ऐं जेके पंजाबी फ़ौजी जिन खे उन ज़माने में सोल्जर चयो वेंदो हो, उन्हनि खे सांगड़ ज़िले में उतरे पासे 40 मैल डिघी ऐं 4 मैल वेकरी पटी मुफ़्त में ॾिनी वई, जिते अॼु बि पंजाबियुनि जा नंबरवार केतिरा ई ॻोठ आहिनि जिन खे पंजाबी ॿोली में पिंड चवनि था। उन लाइ ख़ासि पाणी जे वाह जो इंतज़ामु कयो वियो, जेका पाणी जी शाख मुसलसल वहंदी रहे थी। उन लाइ पाणी जी का बि खोट नाहे। पीपल्स पार्टी जो मेंबर थाफ़िल वज़ीर अज़म राजा परवेज़ अशरफ सांगड़ मां आहे। उहो हो पंजाबियुनि लाइ पहिरियों इनाम ऐं ॿियो इनाम पाकिस्तान हो। GM सैयद 1946 में सिंध जे हर वॾेरे मीर पीर जागीरदार खे ॿुधायो त असां सिंधियुनि सां अंग्रेज़नि वॾो दोखो कयो आहे, पर सिंध जा वॾेरा पीर ख़शन में बगल वॼाए रहिया हुआ त वाणियुनि जे वञण खां पोइ संदन मिल्कियतूं असांजे हथनि में ईंदियूं। ऐं होॾां लियाकत अली हिंदुस्तानी ऐं ॿियनि हिंदुस्तानियुनि प्लान ठाहियो त कराची ते हली कब्ज़ो कंदासीं ऐं पोइ उते सिंधियुनि खे यरगमाल बणाए मुहाजिरिस्तान ठाहींदासीं। पर पाकिस्तान ठहण खां पोइ पाकिस्तान जो बानी GM सैयद ज़ोरे जेल में विधो वियो ऐं लियाकत अली पाकिस्तान जो वज़ीर आज़म बणायो वियो। वज़ीर आज़म थियण खां पोइ वाणियुनि जो समूरियूं मिल्कियतूं पंहिंजे माइटनि में विरहाए छॾियूं। सिंध जा मीर पीर मुला शाह जागीरदार ईअं ई रहिजी विया जीअं घोड़े जे वञण खां पोइ धूड़। पंजाबियुनि ॾिठो त पाकिस्तान असांजो, जेको असांखे इनाम में मिलियो उन ते मुहाजिरनि जो कब्ज़ो कीअं, सो उन्हनि लियाकत अली रावलपिंडी में गोली सां उॾायो। उन खां पहिरियां जनाह खे लियाकत अली दरबदर करे मारियो हो, जंहिंजे मथां 5 करोड़नि जो कुबो ठाहे बानीअ पाकिस्तान मशहूरु कयो वियो। जॾहिं अछे कारे जा मालिक पंजाबी थी विया, कुझु वक़्त लाइ लूला लंगड़ा वज़ीर अज़म थिया, पर पोइ अयूब पठान खे पंजाबियुनि सदर करे छॾियो ऐं उन सदर साहिब पंजाबियुनि जे चवण ते टेट दरिया हिंदुस्तान खे खपाए ॾेई छॾिया ऐं उहे पैसा जा डोल सिपाही खपाए विया। जॾहिं अयूब मां कमु निकितो, वरी भुटे खे आशीर्वाद ॾिनी वई ऐं उन सदे अयूब खे ख़्वार ख़राबु करे सदारत तां गुम करायो। भुटो साहिब डोल सिपाहियुनि जो चेलो हुयो। इलेक्शन थी शेख मुजीब खटे वियो, भुटो हाराए वियो। हाणे वरी पंजाबियुनि सोचियो बंगाली त असांखे खाई वेंदा, सो अची बंगालियुनि ते असांजे डोल सिपाहियुनि अची बंगालियुनि ते बमबारी वस्कारा कया ऐं 30 लख बंगाली बेगुनाह मारे विधा ऐं 2.5 लख औरतुनि खे हवस जो निशानो बणाए वियो। पर पंजाबियुनि खे बंगाल देश छॾिणो हो ऐं छॾे ॾिनाऊं। 93,000 पाकिस्तानी फ़ौजनि बारूद हूंदे जनरल फैज़ी जी अॻुवाणी में जनरल अरोड़ा जे अॻियां हथियार फिटा कया। दुनिया में 93,000 गॾह बि कॾहिं कोन वाड़िया आहिनि, पर 93,000 फ़ौजी वाड़जी विया। भुटे साहिब खे वज़ीर आज़म बणायो वियो, जंहिं साहिब कासिम पोरट बंदर खां वठी सिंध जा सभई पैदावारी वसीला पंजाबियुनि खे लिखत में ॾेई छॾिया ऐं भुटो साहिब बंग्लादेश खे तस्लीम करे 93,000 सिपाही इंडिया मां वठी आयो ऐं पोइ भुटे मां कमु निकितो ऐं भुटो जेल में डंडा हणी मारे जेल में फांसी ते चाढ़ियो वियो। उन खां पोइ यको पाकिस्तान जी हुकूमत जो वागूं सिपाहियुनि जे हथनि में आहिनि, जंहिंखे वणनि वज़ीर अज़म कनि, जंहिंखे वणनि सदर कनि। ज़रदारी साहिब, नवाज़ शरीफ़ तोड़े मुला हज़रात सभु जो सभु उन्हनि जा ॿधा बाना आहिनि।
जंहिंजो इज़हार काल्ह सेनेट जी इलेक्शन खां पोइ खुलियल लफ़्ज़नि में हासिल बिज़नजो चयो। हीअ सभ जो सभु सेनेट जा मेंबर जनरल फैज़ जा आहिनि, जेको ISI जो चीफ आहे। वधीक असां छा था चई सघूं? चवण वारा ईअं बि चवनि था, जिसकी लाठी उसकी भैंस। ही हुयो शाहनवाज़ भट्टी जो लेख, जंहिंजो उनवान हो सॼण तोखे ख़बर कहिड़ी। ऐं हाणे तारीख़ जा वर्क वरायूं था ऐं पेश कयूं था चूंड लिखणी, जेका असां हाणे चूंड कई आहे जन्नतुल सिंध मां, जेका लिखियलु आहे रहीम दाद ख़ान मोलाई शीदाई जी। महाभारत ऐं रामायण में सिंध जो ज़िक्र। महाभारत जे ज़माने में सिंध सागर दोआब खां वठी कलात ताईं आवना या आनू आर्यन जा राज हुआ, जंहिंजूं मुख़्तलिफ़ शाख़ूं हुयूं। जहिड़ो शोरी सबोई ख़ानदान वारनि जी हुकूमत दोआब सिंध सागर ते हुई। कलात जा राजाऊ बि मेवा ख़ानदान मां हुआ। संदन तख़्तगाह कलात सेवा सॾिबो हो। आवना आर्यन जी ॿी हिकिड़ी शाख दरियो वारनि जी पिशावर खां कंधार ताईं हुकूमत हुई। संदन तख़्तगाह गंधारा या परोशापुरा हाणोको पिशावर हो। सतलज ऐं रावी खां वठी जोधपुर ताईं ऐं देराजात ताईं यावनामाली क़ौम जी हुकूमत हुई। मथे इलाइक़े खे केकिया देश बि सॾींदा हुआ। अयोध्या जे राजा दशरथ जी राणी केकई केकिया देश सन जी राजकुमारी हुई। हिन देश जे बतन मां राजा खे हिन राणी जे बतन मां राजा खे भरत नाले पुट ॼाओ, जंहिंजी केकिया देश ते हुकूमत हुई। कच्छ ते अभेरा वारनि जी हुकूमत हुई। काठियावाड़ ते बि यावना आर्यन जी हुकूमत हुई। संदन तख़्तगाह भावनागरा यानी जूनागढ़ हो। सिंध ते सोराना ऐं पंचालिन जी हुकूमत हुई। सिंध जे पंचाल राजा जयद्रथ कोरन जी मदद कई हुई। राजा धर नराशटर जी राणी गंधारी जा कोरूं जी माउ हुई। सा गंधारा परगणे जी राजकुमारी हुई। मथियूं हुकूमतूं वेदक ज़माने खां पोइ जे ज़माने में थी गुज़रियूं। कच्छी ते नालो रामचंद्र जे पुट कस करे पियो। महाभारत ऐं रामायण जे ज़माने में सिंध ते सूरजवंशी राजाउनि जी हुकूमत हुई। उन्हनि राजाउनि जेके शहर तइमीर कराया, तिन मां के अॼु ताईं मौजूदु आहिनि। जहिड़ोक शिबई राजा सेवी बाग नाले यानी भागनाड़ी हरनाकिस राजा जो तख़्तगाह कशेपपुरी यानी मुल्तान वग़ैरह। उन्हनि राजाउनि जे पाण में माइटी पिणु हुई। ईरानियुनि यहूदियुनि ऐं अरबनि वांगुरु मंझंदि कसरत अज़दवा जी रस्म राइज हुई। धारिन क़ौमनि जूं सिंध ते काहूं। मुल्क जन्नतुल सिंध हिंदुस्तान जे ॿिनि सूबनि खां दौलतमंद हो। उनखां सवाइ सिंधू नदी जे जहाज़ रानी में मग़रबी मुल्कनि खे वेझो हुअण सबबि संस वापारु हज़ार वरनि खां मग़रबी दुनिया सां हलंदड़ हो। उन बारे में प्रोफेसर जी रॉनसन मशरक़ ऐं मग़रबी दुनिया जे लाॻापनि ते हिकिड़ो किताबु इंटरकोरस बिटवीन ईस्ट एंड वेस्ट जे नाले सां लिखियो आहे, जंहिंमें हिकिड़ो ख़ुलासो बाब सिंध जी पैदावार ऐं सनती शयुनि बाबति ॾिनो अथसि। मगर यूरोपी मोर्खनि घणो करे यूनानियुनि ऐं ईरान जे बयाननि जा हवाला ॾिना आहिनि। उन्हनि अरबी मोर्खनि खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। अलामा इब्न फ़कील हमदानी सन 330 हिजरी धारे लिखे थो, अलाह ताला सिंध खे ही ख़सूसियत बख़्शी आहे जो मंझसि हर क़िस्म जूं शयूं जहिड़ोक जवाहरात, याकूत, अलमास, ख़ुशबूदार मुसालिहा, अंबर, आज, इमारती काठ, रेशमी कपिड़ो, सोटी मलमलियूं, सिंधू ऐं ॿिया अहिड़ा सामान धारिन मुल्कनि ॾांहुं विकिणियल वेंदा हुआ। मथियो माल ईरानी नार यमन जे बंदरनि खां मग़रबी दुनिया ॾांहुं वेंदो हो। कुरैश जा काफ़िला उन शयुनि खे शाम ऐं मिस्र जी मार्केट ताईं पहुचाईंदा हुआ। मथियनि क़ीमती शयुनि करे बैरूनी दुनिया
जनतुल सिंध अॻियां मुहताज हुई। उन सबबि हिन मुल्क जी दौलत खे लूटण लाइ धारियुनि क़ौमनि वक़्त बेवक़्त मथस काहूं कयूं। उहो सिलसिलो हर सदीअ में जारी रहियो ऐं क़ौमी या मुल्की इतिहाद कॾहिं बि क़ाइमु न थी सघियो। मिस्र जी काह। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 5000 वरिया अॻु मिस्र दुनिया में तहज़ीब ऐं तमदन जो मर्कज़ हो। संदन 2 तख़्तगाह मिस्र असफल में मेम्फिस ऐं मिस्र सईद में थेबस उलूम ऐं फ़नून करे मशहूरु हुआ, जिते फेशा गोरस ऐं हीरोडोटस तालीम वरिती हुई। सन 5000 काफ़ मीम खां 525 काफ़ मीम ताईं मिस्र ते 26 ख़ानदाननि हुकूमत कई। मझाइनि 10 ख़ानदाननि मेम्फिस ते ऐं 10 थेबसन ते हुकूमतूं कयूं। 14 सदियूं काफ़ मीम थेबस जे फ़िरौननि मां रामीस सानी जहाज़नि जे दस्ते सां एशिया जे वॾे हिसे ते वेंदे विच एशिया ताईं काहूं कयूं। असीरज़ बि गंगा ताईं हमला कया हुआ। हिंदू हुनखे देवता सम्झी संस पुरस्तश करण लॻा। उन बारे में बनारस हिंदू यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर प्राणनाथ जो रायो आहे त आर्यालोक असल मिस्र खां आया। इंसाननि जी क़ुर्बानी करण जो रिवाज मिस्र ऐं हिंदुस्तान में राइज हो, बल्कि क़दीम मज़हब जो जुज़ो हो। सन 671 क़बल मसीह मिस्र जो नजूमी फ़िराना जे ज़माने में ईशोर वारनि मिस्र ते काह कई। सन 525 क़बल मसीह ईरान मिस्र ते कब्ज़ो कयो। क़दीम मिस्र ख़ते हीरो ग़लीफ़ी आहे। सिंध बाबति यूनानी जांच कमेटी जी रिपोर्ट। आम सिंध जे तारीख़नि में सिकंदर मखदूनी जी काह हिकिड़े तूफ़ान वांगुरु बयानु कयल आहे जो आयो ऐं हलियो वियो, मगर ईअं न आहे। सिकंदर मखदूनी सिंधु नदी जी डेल्टा वारे इलाइक़े में सिंधु नदी जी क़दीम शाख़ हाकड़े जे पेट जी जांच करण लाइ माहिरनि जी हिकिड़ी कमेटी रवानी कई हुई। उन कमेटी हिकिड़ी रिपोर्ट पेश कई। सो बयानु सिलसिलेवार हेठि ॾिजे थो। अॻु यूनानियुनि खे हिंदुस्तान जे रहाकनि जे रस्मनि ऐं रिवाजनि जी पटीअ ख़बर कान हुई, छाकाणि त यूनान ऐं सिंध जे विच में बाबल ऐं असीरिया जूं 2 सीमातीकी सामी हुकूमतूं हायल हुयूं। अलबत्ता होमर जे ओडेसी जे अशार में फ़क़्ति एतिरो ॾेखारियल हो त सिज जे उभरंदे तरफ़ हिकिड़ी स्याह फाम क़ौम रहंदी हुई। उहा क़ौम शायदि द्रावड़ हुई, जंहिंजो वापारु समुंड रस्ते मग़रबी दुनिया सां हलंदड़ हो ऐं एकबाताना हमदान सूसा ऐं अज़तख़र जा शाही ख़ज़ाना सिंध ऐं हिंद जी दौलत करे मैमूर हुआ। उनखां सवाइ फीसागोरस जे फ़लसफ़े ते हिंदी असर माइल नज़र अचे थो। हीरोडोटस खे सिंध मुतलिक़ जेका ख़बर हुई तंहिंजो बयानु पिणु कलमबंद थियल आहे। साइलाकिस। यूनान जी काह खां अॻु दाराए आज़म पंहिंजे हिकिड़े यूनानी अमीरुल बहर साइलाकस खे सिंधु नदी जे वहकिरे खे मालूम करण लाइ जहाज़नि जे दस्ते सां अटक खां रवानो कयो हो, लेकिन उन जेको सियाहतनामो तयारु कयो हो तंहिं में फ़क़्ति ॿुधल ॻाल्हियूं ऐं क़यासी बयान ॾिनल हुआ। ईरानियुनि ऐं यूनानियुनि खे फ़क़्ति एतिरी ख़बर हुई त सिंधु नदी जे उभरंदे तरफ़ खां रेगिस्तान आहे। सिकंदर मखदूनी बि चनाब खां अॻिते वधी न सघियो हो। हेक्तायूस। सन 500 काफ़ मीम हेक्तायूस नाले हिकिड़े यूनानी जाग्राफ़ी दान सिंधु नदी ताईं मुल्कनि जो बयानु ॾिनो आहे, पर संस तहक़ीक़ात जो दाइरो फ़क़्ति सेलाकस जे बयाननि ते मबनी आहे। हुन फ़क़्ति इहो ॾेखारियो आहे त सिंधु नदी परियां रेगिस्तान आहे। अलबत्ता सिंध जे बाशिंदनि जे रस्मनि ऐं रिवाजनि बाबति बि हुन थोरी रोशनी विधी आहे, लेकिन हेरोडोटस जे बयान खां का वधीक नई ॻाल्हि कान ॾिनी अथसि। नेरोकोस। सिकंदर जो मशहूरु अमीरुल बहर नेरोकोस क्रेट ॿेट जो रहाकू हो। नंढे हूंदे मकदूनिया में रहण करे सिकंदर सां संस दोस्ती हुई। हुन सिंधु नदी जी डेल्टा जो कोरी जे नार खां ईरानी नार जे किनारे जो मुआइनो कयो हो, जेके ॾिठाई सो कलमबंद कंदो वियो। संस इरादो ॾाखणे अरबुस्तान ते काह करण जो हो, पर कामयाब थी न सघियो।
उन्ही सेक्रेटियोस यूनान जे ॿेट इजना जो रहाकू हो ऐं यूनानी फ़िलसुफ़ ड्यूजानस जो शागिर्द हो। फ़न जहाज़ रानी जो माहिर हो। सिंध में वारिद थियण खां अॻु सिकंदर हुन खे जहाज़नि जे दस्ते सां सिंध जा हालात मालूम करण लाइ रवानो कयो हो। अस्त्राबो खांइस रोशनी वरिती आहे। अरस्तु ब्योलिस जाग्राफ़ीदान हो जंहिं सिकंदर जे हुकम सां हाकड़े जो पेट ॻोल्हे लथो हो। हुन पोइ उमिरि में पंहिंजा हालात कलमबंद कया हुआ। हुन अटकल 1000 वीरान शहरनि जा निशान ॻोल्हे लथा हुआ जेको वक़्तु हाकड़े ते आबाद हुआ। मौर्या ख़ानदान जो पायो विझंदड़ चंद गपत मौर्या हो। तशकला में तालीम वरिती हुई। संस माउ मोरन पालण करे मोरा सॾिबी हुई। तंहिं करे हिन ख़ानदान जा राजाऊं जिन सन 322 क़बल मसीह खां सन 183 क़बल मसीह ताईं मगध ते हुकूमत कई हुई मौर्या सॾिबा हुआ। मझाइन चंद्रगुप्त 322 काफ़ मीम उत्तर हिंदुस्तान में यूनान ख़िलाफ़ बग़ावत करे संदन फ़ौजनि खे जमुना जे उभरंदे में शिकस्त ॾेई मगध जी नदा ख़ानदान जे राजा खां पाटना जो तख़्त हथ करे मौर्या हुकूमत जो पायो विधो। हुन 40 लख फ़ौजनि सां सेल्यूकस निक्टर खे शिकस्त ॾेई सिंध ऐं बलोचिस्तान जे सूबनि ते कंधार ताईं कब्ज़ो करे वरितो। सेल्यूकस खे साणुस सुलह करणो पियो ऐं पंहिंजे तरफ़ां मेगिस्थनिज़ खे सफ़ीर मुक़ररु करे पाटना ॾांहुं रवानो कयो। चंद्रगुप्त खां पोइ संस पुट बंदोसार 298 क़बल मसीह खां सन 237 क़बल मसीह ताईं हुकूमत कई। बंदोसार खां पोइ संस पुट आसोका 237 क़बल मसीह मुगध जे तख़्त ते वेठो। हुन ॿुध धर्म खे ज़ोर वठाइण लाइ अफ़गानिस्तान बलोचिस्तान सवात कश्मीर सिंध ऐं नेपाल ताईं जा बजा कुतबा खड़ा कराया जिन मां के अॼु सूदो मौजूदु आहिनि। बल्कि हुन यूनान ऐं मिस्र ताईं लाॻापा क़ाइमु कया हुआ जेके मथियुनि लाॻापनि जे करे हिंदी फ़न संगतराशी खां वाक़ुफ़ु थिया। आसूका जा कुतबा ख़रोश्ती ख़त में आहिनि। संस हुकूमत जूं हदूं हिरात ताईं हुयूं। ही हुई तारीख़ जे वर्कनि मां चूंड लिखणी जेका असां अव्हां लाइ चूंड कई रहीमदाद ख़ान मौलाई शिदाई जे किताब जन्नतुल सिंध मां। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया में हाणे शामिलु करियूं था मज़मून। इहो मज़मून लिखियलु आहे ज़ैबुन्निसा जंझी जो ऐं मज़मून जो उनवान आहे थर में थींदड़ ख़ुदकशनि जा पेरा केॾांहुं था वञनि। थर जो नालो ॿुधंदे ई असांजे ज़हन में ओभारियूं लहवारियूं भिटूं जिन ते हर वक़्तु वारी रक़्स कंदे नज़र अचे थी ऐं गॾोगॾु असांजे शाह जी सुरमी मारी जो बेबाक किरदारु यादि अचे थो जंहिं उमिरि सूमरे जे महलातुनि खे ठुकराए छॾियो। थर सिंध में पखेड़ जे लिहाज़ खां न फ़क़्ति वॾो ज़िलो आहे पर हिते मज़हबी ऐं सक़ाफ़ती रवादारी जा बि अनेक रंग समायल आहिनि। हिंदू मज़हब सां वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ ज़ातियूं ऐं क़बीला रहनि था ऐं मुस्लमाननि जूं बि कई ज़ातियूं आबाद आहिनि पर थर जी सक़ाफ़त जा रंग साॻिया आहिनि। हिते मज़हबी या ज़ात पात जो को मतभेद नाहे। थर जी घणी आबादी जो मुआशी ज़रियो चौपायो माल ऐं ॿनी ॿारो आहे। ॿनीअ ॿारो बेराजी इलाइक़नि वांगुरु सॼो साल न पर बरसाति ते आहे। इन करे चवंदा आहिनि वुठो त थर न त बरे बर। माण्हुनि जी ज़िंदगी गुज़ारण जो ॿियो ज़रियो चौपायो माल आहे पर लाॻीतो ॾुकार थरियुनि जी चेल भञी छॾी आहे। माण्हू पंहिंजे पेट गुज़ारण लाइ परेशान आहिनि। माल जी किथां कनि उन लाइ चौपायो माल विकिणण लाइ मजबूर थी विया आहिनि। रोहीड़ो थर जो वाहिद वणु आहे जंहिंमें रंगीन गुल उन उमेद जी निशानी ॾियनि था त थरियुनि जी ज़िंदगीअ में रंग मौजूदु आहिनि। थर हिकु पुरसकून ख़ितो आहे जिते मोर जहिड़ा पखी सरियाम टहिका ॾियनि था पर गुज़िरियल कुझु सालनि खां ॼण त थर जे सकून ऐं सूंहं खे नज़र खाई वई आहे।
कुछ सालनि खां थर में ख़ुदकशियुनि जे लाड़े में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंजो आम सबबु गुरबत खे ॼाणायो वञे थो। पर जेकॾहिं असीं बारीक बीनी सां ॾिसंदासीं त गुरबत हिकु अनसर आहे, बाक़ी ॿिया अनसर बि शामिल आहिनि। उन में 2017 खां जुलाई 2019 में हेसि ताईं 54 केस थिया। ही उहे केस आहिनि जेके पुलिस रिकॉर्ड में आया आहिनि। एतिरा न ॼाण केतिरा आहिनि जिन खे बिना केस दाख़िल करण जे दफ़नायो वियो हूंदो। उन्हनि 235 केसनि में मर्दनि जो तइदादु अटे में लूणु बराबरि आहे या उन खां बि घटि, पर औरतुनि जो अंग तमामु घणो आहे। उन्हनि जी ॼमार 14 खां 35 सालनि जे विच में हूंदी। ख़ुदकशियूं कंदड़नि में घणाई हिंदू ज़ात वारनि जी आहे, जिन में इस्लामकोट नगर ऐं मिठी जे भरपासे कोल्ही भील ऐं मेघवाड़, छाछरो ऐं भरपासे में मेघवाड़ ज़ात सां तारुक़ रखंदड़ आहिनि। गुज़िरियल 2 महीननि में जेके केस साम्हूं आया उन में कुंवारियूं छोकिरियूं बि शामिल आहिनि। हिते हाणे सुवालु इहो थो ज़हन में उभरे त छा वाक़ई थर में गुरबत वाक़ा पई करे? जे ईअं आहे त छा थर में रहंदड़ मुस्लमान ज़ातियूं ग़रीब न आहिनि? घर जो मुआशी दबाव घर जे मर्द ते हूंदो आहे, हूअ छो नथो करे ख़ुदकशी? थर जी ग़रीब घरनि जा छोकिरा, ख़ासि तौर ते मेघवाड़ बिरादरी सां तालुक़ रखंदड़, कराची हैदराबाद कमाइण वञनि था। 5 ॿारनि बचनि लाइ ख़ुदकशियुनि जा कुझु केस अहिड़ा बि साम्हूं आया आहिनि जिन सां संदन सोहरे ॾेर या घर जे कंहिं फ़र्द जिनसी ॾाढाई कई ऐं उन छोकिरी या औरत जी मज़मत ते मुड़ुस पारां इहो चयो वञे थो तूं बदनाम थी करीं। अहिड़ी सूरत हाल में या उनखे मारे ख़ुदकशी जो रंग ॾिनो वञे थो या उहे ज़हनी दबाव में अची ख़ुदकशियूं कनि थियूं। निढी ॼमार जी शादी जो थर में रिवाज आम आहे। 13 खां 14 सालनि जी छोकिरी जी शादी वॾे ॼमार वारे या अणपढ़ियल मर्द सां कई वञे थी, जंहिंजे करे औरतूं नफ़सियाती मसइलनि जो शिकार थियनि थियूं। उहे ज़हनी ऐं जिस्मानी तौरु बीमार थी वञनि थियूं, जिन जो इलाज डॉक्टर खां कराइण बदिरां भोपन जे हवाले कयो वञे थो। भोपो जिन भूत बदरूह जो ॼाणाए मंत्र पढ़ंदो रहे थो ऐं मरीज़ वधीक ज़हनी मरीज़ थी ग़लति क़दम खणे थो ऐं पोइ माइट चवनि था उनजो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु न हो। इंटरनेट मोबाइल थर में बि पंहिंजा कमाल ॾेखारिया आहिनि। निढी ॼमार जे ॿारनि ऐं औरतुनि खे जिनसी ज़्यादती जो शिकार बणायो वञे थो ऐं वीडियो भरे बार बार खेसि हवस जो शिकार बणायो वञे थो। ब्लैक मेलिंग खां बेज़ार थी उहे नेठि खूह में टिपो ॾियनि था या पाण खे फाहो ॾियनि थियूं। 235 ख़ुदकशियुनि जे हिकु ॿिनि केसनि खां सवाइ माइटनि कंहिंजो बि पोस्टमार्टम न करायो। जेके पोस्टमार्टम कया बि वञनि था उहे बि रिवायती नमूने जा हूंदा आहिनि। जेकॾहिं माइट बयानु ॾियनि था त ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो त छा उन जूं के निशानियूं पोस्टमार्टम में न ईंदियूं या डॉक्टर चवंदा आहिनि त साह ॿुसाटजण जे करे मौत थी सघे थो। 30 खां 40 सालनि जी कुंवारी या 2 महीना अॻु परिणियल छोकिरी जो गुरबत ऐं ज़हनी तवाज़ुन सां कहिड़ो तालुक़ु? पुलिस ऐं कानून खे पंहिंजो किरदारु ईमानदारी सां निभाइणु घुरिजे। थर में निढी ॼमार में थींदड़ ख़ुदकशियुनि जे हवाले सां को सगारो क़दम खणण जी ज़रूरत आहे। डॉक्टर पोस्टमार्टम बारीक बीनी सां कनि त जीअं असुलु सबबु मालूम थियनि। पुलिस ऐं सुञाण धुरियुनि खे गॾिजी कमु करणु घुरिजे त जीअं समाजी बुराइयुनि ऐं ख़ुदकशियुनि खे रोके सघिजे। हीउ मज़मून हो ज़ैबुन्निसा जंझी जो, जंहिंजो उनवान हो थर में थींदड़ ख़ुदकशियुनि जा पेरा केॾांहुं था वञनि। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। इहो ख़त लिखियो आहे असलम भट्टी, जंहिंजो उनवान आहे तहरीक इंसाफ़ जी हुकूमत अञा बि पेट्रोल जा अघ वधाईंदी। तब्दीली जे नाले ते जुड़ियल ही हुकूमत जॾहिं खां मुल्क में आई आहे, ॿियनि शयुनि में का तब्दीली आई हुजे न आई हुजे, पर आम वाहिपे जे शयुनि तोड़े पेट्रोल जे अघनि में मुसलसल तब्दीली ईंदी रही आहे। उहा तब्दीली क़ीमतनि में घटिताई जी न पर क़ीमतनि में वाध जी थींदी रहे थी।
छो त जेकॾहिं 7 रुपया वधाया वञनि था त पोइ जॾहिं वज़ीर अज़म आवाम लाइ रिलीफ जो ऐलान करे थो ऐं दावा सां चवे थो त असां तेल जा अघ घटायूं पिया त पोइ सिर्फ़ु 2 रुपया तेल घटि थींदो आहे। हिन भेरे बि अगस्त महीने जी शुरूआति में आवाम पेट्रोल जा अघनि में वाध जो अज़ाब नए सिर भोगे पियो। उन सां गॾोगॾु वज़ीर अज़म इहो बि ऐलान कयो आहे त मानी जा अघ घटाया वञनि। जॾहिं तेल महांगो हूंदो, जॾहिं LPG जा अघ आसमान सां ॻाल्हियूं कंदा हूंदा त पोइ मानी जे अघनि में लाथ भला कीअं अची सघंदी। हुकूमत खे घुरिजे त पेट्रोल वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी पेट्रोल जा अघ घटाया वञनि, छो त आलमी मार्केट में अघ मुसलसल घटि थी रहिया आहिनि। ही हुयो हाइड पार्क मां हिकिड़ो ख़त। ऐं हाणे बारिश जहिड़ो अहसास ऐं किताब बारिश सोचे मां चूंड अयूब खोसे जो नसर। काक जो मंडल जॾहिं मूमल जे माणजण जी हासिलात ते खुटो हो त काक जी कहाणी उन्हनि मिटी जे ॾींहंनि ते नओं मोड़ वरितो हो, जेके इंतज़ारनि जो उनवान बणिजी ख़ौफ़नाक रातियुनि में फजर ताईं ॿरंदा हुआ। ऐं उन्हनि ॾींहंनि मां को ॾींहुं जॾहिं मूमल जे हथ मां किरी टुटी पियो हो त मूमल सूमल जे छेगरनि अखियुनि में निहारींदे चयो हो, लॻे थो हाणे काक जे ॾींहंनि में बि बदहवासी जी मौसम अची वई आहे। लॻे थो हाणे को बि कंवल, को बि नओं दास्तान न ॿुधंदो। लॻे थो त हाणे बाहि ते सभु खेल खुटी वेंदा। तॾहिं सूमल वारनि में हथ फेरींदे चयो हो, न ईअं कोन्हे, काक ते ईअं ई सिजो भरणा आहिनि, ईअं ई चंड चिमकणा आहिनि, ईअं ई कंवल टिड़ी पधरा थियणा आहिनि, ईअं ई ॾिया ॿरणा आहिनि, छो जो काक ईअं ई कुंवारियूं ॼमणियूं आहिनि। ख़ाक ते माक पवंदी रहणी आहे, काक जी हाक खुटणी न आहे। बारिश सोचे थी अध रात में मुअल नारी जे लाश जे भर पासे सियारे जे मच ते सियासत जूं ॻाल्हियूं कंदड़ ज़ुबाननि खे बेशर्माई जे ज़ाइक़े ते हिराए बदज़ोक़ हालतनि अजीब कहर करे छॾियो आहे। जॾहिं त दुनिया में न अची सघंदड़ ॿार जे तॾे ते रांदीकनि जे रूह जहिड़ियूं ख़ामोशियूं सुठियूं लॻनि थियूं, छो जो घटि में घटि अहिड़ियुनि ख़ामोशियुनि में मुनाफ़िक़ी जी बूइ त न हूंदी आहे। बारिश सोचे थी कंहिं बि शहर जो मातम बहार नाहे ॾिसंदी, छो त शहर में त वॾा ऐं घणा वण बि नाहिनि हूंदा, त वरी ख़्वाबनि जहिड़ा पोपट बि शहरनि में उॾरंदा आहिनि, जेके बहार जे कंहिं राबेल खे इहो ॿुधाए सघनि था जो सुॾकनि जे पड़ाॾनि कंहिं पिपर जे वण में अची बसेरो कयो आहे। बारिश सोचे थी मोहबतनि जे नाले पोयां लिकियल दोलाबनि जे ॾींगरनि में फासिजी फटियल छोकिरी जे रातियुनि जहिड़ियूं त फ़क़्ति उहे ॿाॿीहा रड़ियूं कंदा आहिनि, जिन जो बादलनि तां वेसाह खॼी वञण वारो दर्द का बि विझ सम्झी नाहे सघंदी, को बि रोहिड़ो ॼाणे नाहे सघंदो। बारिश सोचे थी लाबारनि जी मौसम में धूड़ जी बदहवासी जा दौरा पवनि था। हवा पननि में मिटी सां गॾु पोपटनि खे रोले छॾे थी। पोपट हवाउनि में रुलंदे सोचनि था मुसाफ़िरनि जे रूह हवाउनि खे अलाए त कॾहिं सम्झ में ईंदो। मुसाफ़िरनि जो मिज़ाज को बि सम्झी नाहे सघंदो, तॾहिं त मुसाफ़िर जे चीचनि में भटकी वञण जो धाॻो ॿधल रहंदो आहे। बारिश सोचे थी हिकु माण्हू जे हथनि में हथकड़ियूं हणी उनखे अज़ियत ॾियणु उन दर्द खां वधीक अज़ियतनाक हरगिज़ न आहे जो हिकु वतन जी ॻिची में ग़ुलामी जूं संगरूं विझी उनखे तमाशो कयो वञे। उहो तमाशो वधीक कर्बनाक आहे जंहिंखे दुनिया जी का बि ॿोली चाहे तॾहिं बि लफ़्ज़नि में बयानु करे नाहे सघंदी। बारिश सोचे थी वक़्तु पंहिंजो लिबास लाहे चरियुनि ॿारनि जे ॻाल्हियुनि में घर ॾे वेही रहियो आहे, तॾहिं त का फीमेल SDO औरत कंहिं न कंहिं मास्तरियाणी खे कोच में विहारे कराची जा तकड़ा तकड़ा सफ़र करे थी।
सफ़र जेको नावल लिखनि पिया उन में दिलनि जा हारिल अपाहिज ॻोढ़ा उहे मुफ़लिस ऐं दरबदर किरदार आहिनि जिन खे का बि होॾी ज़ुबान नाहे, को बाग़ी बदन बि नाहे ऐं उहो अॼु जे अणबेदर्द दौर जो सान्हियो आहे जंहिं दौर में सचाई जो मुल्ह चैंपल जी क़ीमत खां बि घटि आहे। बारिश सोचे थी रूपा माड़ी लॻे हिकिड़े ॻोठ जे उन नौजवान जी क़बर त हाणे कंहिंखे बि यादि नाहे रही जेको टीबी जी मर्ज़ विघे लादवा थी मुओ हो। उहो सियारे जे मच ते हिकु जेॾिन जा बहस ॿुधी चवंदो हो, दोस्तो दरिया जी गिला न करियो, दरिया त महबूब हूंदा आहिनि, महबूबनि जूं त सनाऊं कबियूं आहिनि, गिलाऊं न कबियूं आहिनि। छो जो महबूब जॾहिं बि रुसंदा आहिनि त परचाइण ॾुखिया थी पवंदा आहिनि। दिलि भरो दरियाउनि जूं गिलाऊं न कंदा करियो। अणपूरा ख़्वाब अणपूरियूं आसूं जॾहिं ज़िंदगी खे ख़्वाब बणाए छॾींदियूं आहिनि तॾहिं चहिरनि जे समुंड में वेगाणो थी घारींदड़ माण्हू पंहिंजे अंदर जी अकेलाई खे ऐं उदासियुनि खे भाकुर में विझी थकी टुटी सघंदो आहे। जे उन तसलसल जो ताव हयाती आहे पोइ उन हयाती खे कहिड़ो नाव ॾिजे। सुवालनि जो हिकु न खुटंदड़ समुंड मुंहिंजे कढ रुलंदो थो रहे, जंहिंखां फ़रार जूं सरहदूं ॻोल्हींदो थो रहां, पर अॼु पोइ ओतिरो ई मुश्किल आहे जेतिरो कंहिंखे प्यार ॾेई वरी खसे वठणु माण्हू नथो विसारे सघे। हीअ असां पेश कयो अयूब खोसे जो नसर। ऐं हाणे प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।